अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आया निकाह के मुतालिक। अचो पहिरीं सवाल सुनो जी। खुश आमदेद। मौलाना साहब मुंहिंजो सवाल इहो आहे त अॼु जे माहौल जे अंदरि मूं घणे ॾिठो घणे सोए अमुक बचे जी मुंहं में जा जे वालिदिन पिंड जे बच्चे से नाइंसाफ़ी करिए था। इन जी जॾहिं निकाह करिए था त चाहे बची वे चाहे बच्चो वे पुछे वे घर निकाह करिए था ज़ोर ज़बरदस्ती इनखे मजबूर करे त इन जे बारे में शरीयत छा चए थी? माशाअल्लाह शरीयत छा चए थी? ज़रूरी सवाल है अने इन जवाब पण ज़रूरी है। थोड़ी तफ़सील थी वेंदी। निकाला करे इस्लाम शर्त रहियो, इन में कीअं शक न आहे। मोहर शर्त है, निकाला करे ईजाबो क़बूल शर्त है। तंहिं सवा निकाला करे इस्तीज़ान अने कुफू इन जो पण ख्याल रखे में आयो है। असल घर कीअं त्रुटनि था। कोर्ट में महीने जी को पण तारीख़ वञो, केतिरा मुस्लमान उते उबा आहिनि अने झगड़ो रुॻी तलाक 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 तलाक, ॿियो मुंदो ज न आहे। अॼु सुबुह जो पण फजर जी बांग आवे ई न आवे, तंहिंखां मुंदि हिकिड़ो तलाक जो मसइलो मूं वटि अची चुको हो। तलाकूं बेहद थियनि थियूं। ॿिए नंबर ते तलाक थी पण पहिला घर नथो हले, मारामारी थिए थी। अने थियो 2025 हीज 12 महीनो, थोड़ा ॾींहं थिया आहिनि। कच्छ में केतिरा बनाव बनी विया। भुज शहर जे आज़ू बाज़ू में घर न हलिया। घर न हले त औरत खे कोरो मारे विझणो, ही जो मसइले जो हल आहे। मसइले जो हल ई न आहे। जे घर नथो हले त भले तलाक ॾियो, पर तलाक जी नौबत कुला हुई। पहिरियां की सोचिया न हुआ। छोकिरी में फॉल्ट हो को छोकिरे में फॉल्ट हो। अॼु केतिरियूं मुस्लमान बाइयूं निकाह थी चुकी आहे अने निकाह जी हालत में माइतरे वेठियूं हुई, कोर्ट जा चक्कर खएं पियूं। माण्हू संभाले अने सोचे त मसइलो आसान आहे। घर कुला त्रुटनि था, वेड़ी कुला थियनि थियूं, तलाक जी नौबत कुला अचे थी। अने को बाइयूं लाचार मजबूर थी। हाणे अल्लाह रहम करे, ऐं जंहिंजी तफ़सील नथो चवां, मूंखां ई मड़ा सुधवारा अने होशियार रहियो, समझदार रहियो। निकाह जे वक़्तु इस्तीज़ान ज़रूरी है। इस्तीज़ान भला करो आहे। इस्तीज़ान छोकिरीअ जी इजाज़त गिनणी, यस्ताज़िनुहा अबूहा, अने इहे इजाज़त पेज गिनी पोइ निकाह करे। अक्सर करो थिए थो पंहिंजी मर्ज़ीअ सां बाइयूं जेको रहियूं, छोकिरे ने छोकिरी जी माउ ई संग सांगी कई। घर जंहिंखे हलाइणो आहे न उन जी राय पुछियो हुयो अने न उन वटां राय ॻीड़ो हुयो। ई माउ पीउ वेठा आहिनि की ॿिया रिश्तेदार हेॾा होॾा प्रेशर करे, चई छोकिरो खासो आहे, चई ई घर खासो आहे, हलो 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 हेॾा जा भले भले। 2-3 ॾींहं ख़ुशीअ में से हिकिड़े ॿिए वटि आया, मोहबत मान इज़त, पोइ घर बर्बादु थियो, कुटुंब बर्बादु थियो, ख़र्चा थिया, केस वकील कोर्टी पुलिस थाणा, हता की ॻाल्हि क़ब्रिस्तान ते पुॼे थी। ज़रूरी आहे निकाह, तंहिंमें इस्तीज़ान। पहली ॻाल्हि त जेकॾहिं वलीअ जी रजा न आहे अने खपे ई लिखी ॾिजे निकाह थी वई, इहे निकाह आहे न। मूं हिकिड़े छोकिरे खे पुछियो, हुनजो मैटर हले पियो, भई तुंहिंजो निकाह चए कोर्ट में मूं निकाह कराई न, तंहिं पुठियां 2 बार ॿिए मौलाना निकाह विधाईं। छोकिरी जो बापा हो? चए न छोकिरी बापा न हो। छोकिरी बापा न थी, निकाह भले 2 मौलाना पढ़िया आहिनि की 4 मौलाना पढ़िया, इहा निकाह थिए ज न आहे। इस्तीज़ान, इजाज़त तलब करणी, अक्सर ॾिठे में अचे थो त ई मुंदो होए ज नथो। भाईअ खे ना लिया पहिरां अने निकाह थी वई, पोइ अची ख़बर ॾिनो जो निकाह मस्जिद में थी वई है। हा भला अलहमदुलिल्लाह, दुआ पढ़े थी, दुआ पढ़ी आहे। छोकिरी जी इजाज़त ज़रूरी आहे। ॿियो मुंदो नंढी उमिरि जी निकाह आहे न। अक्सर जॻहि ते माइत्र चवनि था, चए हाणे बच्चा नंढा रहिया आई, पोइ ज़िंदगी जो भरोसो कीअं न आहे, न निकाह करे ॾियो। अहिड़ा मैटर मूं वटि आया आहिनि
जे पोइ वॾा थिया त घर न ई हलियो, वॾा थिया त को न को ऐब ज़ाहिर थी वियो। निंढे जी निकाह शरीयत में आहे ज न को इन खे अक़ुलु आहे, न सुध आहे, न सम्झ आहे। अने ॿिए नंबर ते भारत जे क़ाइदे कानून जे पण मुताबिक़ ई निकाह न ई थिए, ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। नंढे बच्चनि जी निकाह आहे ज न। अच्छा, हाणे ऐं चवंदा जे हज़रत आयशा, मूं थोरा ॾींहं मां आयशा रज़ी अलाह ताला अनहा जी उमिरि जे मुतालिक़ ॾसियो जे निकाह जे वक़्तु 6 न 16 वरे आहे, पण रुख़सती जे वक़्तु 9 न 19 वरे आहे। त थोरी तफ़सील ॾसई वई। जंहिं हदीस में 6 लिखियलु आहे उते 2 जो आंकड़ो निकिरियल आहे, जंहिंमें 9 लिखियलु आहे उते 2 जो आंकड़ो निकिरियल आहे। 2 न 9 19, 2 न 6 16। इहो सॼो आहे, अहले इल्म इन वस्तु खे सम्झी सघनि था। छोकिरी जी इजाज़त इहो हिकिड़ो बुनियादी मैटर आहे, मुंदो आहे। अने ज़बरदस्ती न कराए, छोकिरी मना करे छॾे मूंखे ई माण्हू नथो खपे, कीअं वांदो न आहे, पर एतिरी आज़ादी न ॾिए जे माइत्र जेको घरु ॾसी जे मूंखे ई नथो खपे, ई नथो खपे, ई नथो खपे। ई प्रेमी पंखीड़ा जिते ते आपघातूं कया वेठा आहीं, कुरेला वेठा आहीं, एतिरे लाइ माइत्रनि जी ॻाल्हि न मञो। इस्तीज़ान, मां आयशा रज़ी अलाह ताला अनहा अलाह जे नबीअ खे चवनि त या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतूं शर्मीलियूं हुयूं थियूं, अने कीअं उहो रजा ॾिनियूं जो मूंखे ई माण्हू खपे थो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसकत इंसामत ख़ामोश रही वञे त इन जी इहा इजाज़त ज रहे। अने जेकॾहिं जज़ा फज़ा कए त सम्झी लाहियो जे ई घर हिनखे नथो खपे। ॿियो मुंदो कुफू, कुफू एतिरे हम पल्ला हम सर बराबरि, इन में उमिरि जो कीअं वांदो न आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अने सईदा खदीजतुल कुबरा रज़ी अलाह ताला अनहा जी उमिरि ॾिसूं त उमिरि त कोई कुफू न आहे, बराबरि न आहे, वांदो न आहे। अने उमिरि शर्त रहंदो ज की न, इन जो उमिरि से पण 11 वरे खां नंढी उमिरि जे बारे में आऊं गैर मुतमइन या रजा ॾियां ज नथो, पण वॾी उमिरि। अच्छा, से सफ़ा ईअं न जे छोकिरी 11 वरे जी ॾेई माण्हू 60 वरे जो ॾेई ॾिना, बुढ़ी घोड़ी लाल लगाम, अहिड़ो न हले। कुफू जे अंदरि दीन त ज़रूरी आहे, पण छोकिरी डॉक्टर आहे न छोकिरो पुआर, ई भला घरु हलंदो कीअं। छोकिरी जी मुआड़ हिकिड़ी आहे, छोकिरे जी मुआड़ ॿई आहे। कुफू में कंहिंखे अख़लाक न रहियो, कंहिंखे इन जो हम ख़्यालु न रहियो, हम मिज़ाज न रहियो, ई पण ज़रूरी आहे। अक्सर चॉइस मुस्लमाने में अक्सर चॉइस माउ पीउ जी चॉइस आहे। इन जे बदिले की न की छोकिरी जी पण से राय ॻीड़ी खपे। कुफू में बराबरी में ज़रूरी आहे त इन्हनि जा ज़िंदगी गुज़ारे जा ॾींहं भेरा कटणा आहिनि। जे ॾींहं भेरा कटणा आहिनि त हर कंहिंजी ज़हनियत थी, मिज़ाज नरम आहे, मिज़ाज कड़क आहे, मिज़ाज सख़्तु आहे, मिज़ाज तुर्श आहे, ई ॾिठे में अचे। ईअं न जे कुकड़ जी खुॾीअ में ॿकर जो छेलो, मुंहिंजी लैला जी अखियुनि मां रत जो रेलो, पोइ अहिड़ी जी पोज़ीशन थी वेंदी। कुफू बराबरी, बराबरी में हसब नसब अने ज़ात नात जो आहे ज न इस्लाम में। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जेको पढ़े थो मुस्लमान आहे। इन्नमल मुमिनून इख़्वतुन अल मुस्लिम अख़ुल मुस्लिम, इहा अख़ुवत वॾी आहे। ज़ात नात जो न नाराज़े, जंहिं ज़ात जो जियां इंतिज़ाम थियो इन में कीअं पण मनाई का रोकथाम आहे न। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अलाह ताला अन्हु पंहिंजी भेण हज़रत बिलाल हबशी खे निकाह में ॾिनो, जॾहिं त हिकिड़े पासे आज़ाद हुआ, ॿिए पासे ग़ुलाम हुआ, पर कुफू में इन्हनि जा ख़्यालात, इन्हनि जो मिज़ाज रखियो खपे। न का हालत अहिड़ी थिए थी, पोइ कोर्टुनि जा चकर, केस कबारा, वेड़ी झगड़ा अने लिखाण, तलाक़ूं, वरी ज़िंदगी वेही रहिया। थोरा ॾींहं थिया ऐं कच्छ में हिकिड़ो मैटर बनियो, तलाक पुठियां केतिरा वरे वीचारी छोकिरी ईअं वेठी वई, ईअं वेठी वई, आख़िरकार 6-7 वरे गुज़री विया। अने पोइ परिणाम कुरो आया,
क़ौम खे परिणाम केतिरा भोगणा पवंदा अने माइतरे ते दुख जा डूंगर किरी पवंदा। त कंहिंजो घरु फिटे इन खां पहिरीं बहितरी आहे त पंहिंजी ज़िंदगी में चेंजिंग करे अने कुफू इस्तीज़ान इन्हनि जो इंतज़ाम कयूं। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।